बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन अबिल क़ासिम मुहम्मद व अला अहलि बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मासूमीन व लानतुल्लाहि अला अअदाइहिम अजमईन। अम्मा बअदु क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मुहकमि किताबिहिल मतीन व हुवा अस्दक़ुल क़ाइलीन व क़ौलुहुल हक़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ़स्अलू अहला ज़िक्र इन कुन्तुम ला तालमून। नाज़रीन किराम, सामिन मोहतरम, सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन किराम, असां फ़ज़ीलत इल्म जे मौज़ू ते सोरी निशस्त में तव्हां सां मुख़ातब आहियूं ऐं आदाब इल्म में असांजी गुफ़्तगू जारी हुई। असां अॼु बयानु कंदासीं त जेके अशख़ास इल्म नथा रखनि उन्हनि खे घुरिजे त अहले इल्म जी तरफ़ रुजू कनि। जीअं अल्लाह रब्बुल इज़्ज़त जो इरशाद थी रहियो आहे, फ़स्अलू अहला ज़िक्र इन कुन्तुम ला तालमून। अगरि तव्हां कंहिं शइ जो इल्म नथा रखो, अगरि तव्हांखे मालूमात नाहे, अगरि तव्हांखे ॼाण नाहे, तव्हां अहले इल्म खां सवाल करियो। रिवायत में मिले थो त अल इल्मु ख़ज़ाइनु वल मफ़ातीहु अस्सुआल। इल्म हिकु ख़ज़ानो आहे ऐं उन ख़ज़ाने जी चाबी जेका आहे सवाल करणु आहे। याने ख़ज़ानो चाबी जे बग़ैर मसलन हासिल न थी सघंदो, इल्म बि सवाल जे बग़ैर हासिल नथो थी सघे। बस नाज़रीन, इल्म खे हासिल करण जे लाइ जेके अशख़ास नथा ॼाणनि ऐं उहे माण्हू वरी सवाल बि न कनि त अॻिए शख़्स खे कीअं ख़बर पवंदी, याने उस्ताद खे कीअं ख़बर पवंदी त हिन शख़्स इल्म हासिल कयो या न कयो। बस तालिब इल्म जे लाइ ज़रूरी आहे जंहिं शइ जो इल्म नथो रखे उन जे बारे में सवाल करे ऐं इन इल्मी सवाल ऐं उन जे जवाब जी रिवायत में तमामु घणी फ़ज़ीलत वारिद थी आहे। अल मुख़्तसर हिकु ख़ातून अचे थी, उन हस्ती वटि अचे थी जंहिंजो बाबो जेको आहे बाबुल मदीनतुल इल्म आहे, जंहिंजो बाबो मदीनतुल इल्म आहे ऐं जंहिंजो शोहर बाबुल इल्म आहे। उन सैयदा वटि अची करे ऐं उहा औरत चवे थी, उहा ख़ातून चवे थी, सैयदा मुंहिंजी अम्मा पोड़ी आहे, ज़ईफ़ा आहे ऐं मूंखे मोकिलियो अथसि तव्हां खां कुझु सवाल करियां, इल्मी सवाल करियां, मसाला पुछां। सैयदा उन खे चवे थी, तूं सवाल पुछ जेके तुंहिंजा सवाल आहिनि। उन ख़ातून निमाज़ जे बारे में हिकु सवाल पुछियो, वञी करे पंहिंजी माउ खे ॿुधाए थी। वरी ॿीहर अचे थी, रिवायत जा अल्फाज़ आहिनि, सुम सन्नत व सलसत। ॿीहर वञे थी, वरी अची सवाल पुछे थी, वरी टीहर मोटी थी अचे। एतिरे ताईं जो रिवायत में आहे त उन जनाब सैयदा खां 10 सवाल कया ऐं जनाब सैयदा उन 10 सवालनि जा जवाब ॾिना। सुम्मा ख़जलत मिनल कसरते, उहा ख़ातून परेशान थी थिए, एतिरा सवाल करे जनाब सैयदा खां ऐं आख़िर में जनाब सैयदा खां माफ़ी थी घुरे। जनाब सैयदा उन खे औरत खे चवे थी, तूं परेशान न थी ऐं तव्हां जेॾीमहिल बि चाहियो अची करे असां खां सवाल पुछी सघो था। उहा औरत चए थी, या बिनत रसूलिल्लाह, मूं तव्हां खां तमामु घणा सवाल पुछिया आहिनि। सैयदा चवेसि थी त तमामु घणा सवाल पुछण जी का बि मुश्किल कान्हे का,
ऐं हिकु मिसाल ॾेई करे ॻाल्हि खे वाज़े कयां। जनाब सैयदा चवे थी, ॾिसो हिकु मज़दूर हुजे ऐं उनखे केॾो बि ॾुखियो कमु ॾिनो वञे, पर उन जी उजरत उनखे तमामु घणी ॾिनी वञे त उहो कमु उन मज़दूर खे ॾुखियो नाहे लॻंदो। अहिड़े तरीक़े सां जनाब सैयदा चवे थी त ए ख़ातून, तोखे ख़बर आहे त फ़क़ालत उक़रैतु लिकुल्लि मसअलतिन बिअक्सर मिन मिलइल मा बैन अस्सराइल अल अर्श लुअलुअन। जनाब सैयदा उन औरत खे चवे थी, तोखे ख़बर आहे हिकु मसइले जे बारे में मूंखे एतिरो अजर ॾिनो वियो आहे जो लुअलु ऐं इहे मोती जेके आहिनि ज़मीन खां वठी आसमान ताईं रखो, एतिरो अजर हिकु मसइले जे बारे में ॾिनो वियो आहे। बसि नाज़रीन, सवाल करण जी तमामु घणी अहमियत आहे ऐं उन जो जवाब जो बि तमामु घणो अजर ऐं सवाबु आहे। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।